الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تكونوا كالذين تفرقوا واختلفوا من بعد ما جاءهم البينات وأولئك لهم عذاب عظيم يوم تبيض وجوه وتسود وجوه فأما الذين اسودت وجوههم أكفرتم بعد إيمانكم فذوقوا العذاب بما كنتم تكفرون وأما الذين ابيضت وجوههم ففي رحمة الله هم فيها خالدون تلك آيات الله نتلوها عليك بالحق وما الله يريد ظلما للعالمين ولله ما في السماوات وما في الأرض وإلى الله ترجع الأمور صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त ऐं अमी उन्हनि जहिड़ा न थियो जे फ़िरक़ो फ़िरक़ो थी विया ऐं वटनि मौजिज़ा आया उन खां पोइ बि तकरार कयाऊं ऐं उन्हनि लाइ वॾो अज़ाब आहे। इन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला उम्मत मुस्लिमा खे फ़िरक़ो फ़िरक़ो थियण खां मनह कई आहे ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि अहले किताब जो मिसाल ॾिनो आहे जिन जे ॾाढो मौजिज़ात आया उन खां पोइ बि उहे फ़िरक़ा उन्हनि में थी विया बावजूद मौजिज़नि अचण जे। अल्लाह तबारक व तआला अहले ईमान खे फ़िरक़ा बंदीअ खां मनह कई आहे त फ़िरक़े वारीअ न कयो ऐं इख़्तिलाफ़ बि न कयो। क़ादी सनाउल्लाह पानीपती जिन जो तफ़सीर मज़हरी जे नाले सां आहे अल्लाह वारा थी गुज़रिया आहिनि वॾा ऐं वॾा मुफ़सिर थी गुज़रिया आहिनि। हज़रत मौलाना क़ादी सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैहि जेको तफ़सीर जो नालो रखियो तफ़सीर मज़हरी इहो पंहिंजे मुर्शिद जे नाले ते रखियईं छाकाणि त उनजी बैयत हुई हज़रत मौलाना मिर्ज़ा मज़हर जाना रहमतुल्लाह अलैहि नक्शबंदी सिलसिले जा बुज़ुर्ग हा ऐं इमाम शाह वली अल्लाह जे दौर जा हा। हज़रत मौलाना क़ादी सनाउल्लाह पानीपती इमाम शाह वली अल्लाह जा शागिर्द हा ऐं मुरीद मौलाना मज़हर जाना जा हुआ। जीअं त 40 साल अॻु में हज़रत मौलाना क़ादी सनाउल्लाह पानीपती इहो जेको तफ़सीर आहे उहो ज़ेर तबह थियो हालांकि इन खां अॻु में नायाब हुयो। हज़रत मौलाना क़ादी सनाउल्लाह पानीपती ऐं इमाम इब्न कसीर रहमतुल्लाह अलैहि लिखनि था त इख़्तिलाफ़ उसूली जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि में इख़्तिलाफ़ जाइज़ नाहे बल्कि हराम आहे। जीअं उसूली ईअं मुराद ॾियनि था त अल्लाह जे वहदानियत ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ते क़यामत ते इहे उसूली शयूं आहिनि जेकॾहिं इन ते कोई बि इख़्तिलाफ़ थींदो त उहो इख़्तिलाफ़ गुमराहीअ जो सबबु बणिबो। बाक़ी फ़ुरूई इख़्तिलाफ़ात उहे जाइज़ आहिनि। फ़ुरूई इख़्तिलाफ़ात बि उहे हुजनि जेके नफ़सानी ख़्वाहिशात वारा न हुजनि ऐं उहे बि फ़ुरूई इख़्तिलाफ़ात जंहिं ते उम्मत मुस्लिमा मुत्तफ़िक़ आहे पोइ बि जेकॾहिं इंसान उन ते इख़्तिलाफ़ करे त उहो बि इख़्तिलाफ़ गुमराही जो सबबु आहे। जीअं मिसाल सम्झो त बअज़ मवाक़िअनि ते मोज़े ते जेको चमड़े जो मोज़ो थींदो आहे उन ते मसह करणु जाइज़ आहे ऐं कॾहिं जॾहिं वुज़ू कजे ऐं मोज़ा न हुजनि वरी उन ते मसह कजे यानी पेर ख़ाली हुजे पेर ते मसह कजे इहो काथां बि साबित न आहे न सहाबा खां न हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां न सलफ़ सालीन खां। राफ़िज़ी आम हालत में भी बग़ैर मोज़नि जे भी चवनि था त पेरनि ते मसह करे सघिजे थो हालांकि इहो खुली गुमराही आहे। ऐं इन खां अलावा अहले बिदअत जा जेके भी तौर तरीक़ा आहिनि जेके क़ुरान ऐं सुन्नत खां ऐं सलफ़ सालीन खां साबित न आहिनि उहे भी गुमराही जो सबबु आहिनि। बर सूरत इन में जेको अल्लाह तबारक व तआला इख़्तिलाफ़ जेको बयानु फरमायो आहे उहो उसूली इख़्तिलाफ़ आहे जंहिंमें काई बि गुंजाइश न आहे। जीअं त सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन में भी किन ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ हो छाकाणि त हिकिड़े दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस हिकिड़े साहबी हिकिड़ी ॿुधी वरी कुझु वक़्त खां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियो बयानु फरमायो कंहिं मौक़े जी नज़ाकत जे करे त उन साहबी वरी उहा ॻाल्हि ॿुधी त पोइ जंहिं बि साहबीअ जी जंहिं बि ॻाल्हि खे वरितो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे फबि अय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम जंहिं बि साहबीअ जे तव्हां कौल खे वठी करे अमल कयो त तव्हां हिदायत वारा आहियो। इहो उसूल इहो जेको इख़्तिलाफ़ हो उहो फ़ुरूई ॻाल्हियुनि ते हो यानी इहो बाइस रहमत आहे।
बाक़ी जेको इख़्तिलाफ़ उसूली ॻाल्हियुनि में आहे उहो नाजाइज़ आहे। यानी जेको बि अल्लाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में बयानु फरमायो उहो असांखे वठिणो आहे, ईअं न आहे चूं चरा कुझु बि न आहे करणी। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त जेको इन्हनि ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ कंदो, उसूली ॻाल्हियुनि ते उसूली क़वानीन ते इख़्तिलाफ़ कंदो, त जीअं यहूद नसारा इख़्तिलाफ़ कया हा, अल्लाह साईं फरमाए थो त उन्हनि जो नतीजो हीअं निकितो त ऐं उन्हनि लाइ वॾो अज़ाब आहे। यानी जेको उसूली ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ कंदो त उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह साईं तव्हां असांखे उसूली ॻाल्हियुनि जे उसूली जेके बि अहकाम आहिनि उन्हनि जे इख़्तिलाफ़ खां बचाए, ऐं जेके फुरूई इख़्तिलाफ़ आहिनि उनमें बि नफ़सानी ख़्वाहिशात खां बचाए। बरसूरत जेके बि मसलक आहिनि, जीअं असांजे हिन वक़्तु 4 मसलक जेके 4 इमामनि जे पोइ लॻी करनि था, हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ी ऐं इमाम अहमद बिन हंबल, इहे 4 ई मसलक हक़ ते आहिनि, कंहिंखे बि तव्हां ग़लति नथा चई सघो। ऐं असहाब ज़वाइर जेके चवनि था त असां कंहिं बि इमाम जी तक़लीद नथा कयूं, इहे सभु अहले हक़ आहिनि। इहे पंहिंजी, छाकाणि त इन्हनि जी इहा ई, इन्हनि समूरनि जी सोच इहा आहे त असां वधि में वधि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि ते अमल कयूं ऐं क़ुर ते अमल कयूं। बरसूरत अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त उन ई ॾींहुं जो के मुंहुं अछा थींदा ऐं के मुंहुं कारा थींदा। इन आयत सगोरीअ जो जेको मफ़हूम आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हज़रत अबू उमामा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त इन मां मुराद जेके जंहिंजा मुंहुं कारा थींदा उन मां मुराद असहाब ख़वारिज आहिनि, ऐं जंहिंजा अछा थींदा जिन ख़वारिजिन जंहिं माण्हुनि खे शहीद कयो, अछा माण्हू अछा मुंहुं उहे मुराद आहिनि। ऐं किन रिवायतुनि में अचे थो त जेके जंहिंजा अछा मुंहुं थींदा क़यामत जे ॾिहाड़े उहे अंसार ऐं मुहाजिरीन साहबा हूंदा, ऐं जंहिंजा मुंहुं कारा थींदा उहे बनु नुदैर ऐं बनु कुरैज़ा वारा यहूदी आहिनि जंहिंजा मुंहुं कारा थींदा। ऐं के लिखनि था त अछा मुंहुं जंहिंजा थींदा उहे अहले सुन्नत आहिनि, ऐं जंहिंजा मुंहुं कारा थींदा उहे अहले बिदअत आहिनि। अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमाए थो त पोइ जिन जा मुंहुं कारा थींदा चयो वेंदुनि त अवीं पंहिंजे ईमान आण खां पोइ छो काफ़िर थियो, पोइ इन सबबा जो अवीं काफ़िर थिया हुयो अज़ाब जो मज़ो चखो। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त ऐं जिन जा मुंहुं अछा हूंदा से अल्लाह जे रहमत हेठि रहंदा, यानी उहे आरदी न हूंदा। अल्लाह साईं अॻिते फरमाए थो अल्लाह जी रहमत छा आहे, अल्लाह जी रहमत आहे जन्नत। अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त इन जन्नत में आरदी न रहंदा। अल्लाह साईं फरमाए थो त उहे मंझि सदाई रहण वारा हूंदा, हमेशा हमेशा जे रहण वारा हूंदा। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त ए पैगंबर अलैहिस्सलाम, इहे अल्लाह जूं आयतूं आहिनि जे असीं तोते सचीअ तरह पढ़ूं था, ऐं अल्लाह जाननि लाइ ज़ुल्म करणु न घुरंदो आहे। यानी जंहिंजा मुंहुं कारा थींदा उन्हनि पंहिंजे बदामालिन जे करे पंहिंजा मुंहुं कारा करिया, अल्लाह तबारक व तआला उन्हनि ते को बि ज़ुल्म न कयो, छाकाणि त अल्लाह तबारक व तआला सभु कुझु वाज़िह करे छॾियो आहे। हक़ ही अथव, ना हक़ ही अथव, तव्हांजी मर्ज़ी आहे। पोइ जिन माण्हुनि ना हक़ ते अमल कयो उन्हनि ख़ुदि पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त ऐं जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो ख़ासि अल्लाह जो आहे, ऐं सभु कम अल्लाह ॾांहुं मोटाया वेंदा। दुआ आहे अल्लाह साईं खां, अल्लाह साईं तव्हां असांखे जंहिंजा मुंहुं अछा थींदा, दुआ आहे अल्लाह साईं खां, अल्लाह साईं तव्हां असांखे समूरे उम्मत मुस्लिमा खे इन में शामिल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा